बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। कुल औज़ु बिरब्बिन नास मालिकिन नास इलाहिन नास मिन शर्रिल वसवासिल खन्नास अल्लज़ी युवस्विसु फ़ी सुदूरिन नास मिनल जिन्नति वन नास। सूरह नास तर्जुमो। अल्लाह निहायत मेहरबान बाझारे जे नाले से शुरू। तू चओ मां उन जी पनाह में आयुसि जेको समूरन माण्हुनि जो रब, समूरन माण्हुनि जो बादशाह, समूरन माण्हुनि जो ख़ुदा आहे। उन जे शर खां जेको दिलि में बुरा ख़्याल विझे ऐं छपी वञे, जेकी माण्हुनि जे दिलनि में विसविसा विझनि था जिन्हनि जे जिन्स ऐं माण्हुनि में। ही सूरह नास जो तर्जुमो अर्ज़ कयो। हिकु दफ़ो हज़रत उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु जी ख़िदमत में हिकु ख़च्चर आंदो वियो। ॾाढा ट्रपा पियो ॾिए। जॾहिं सवार थिया त बि ट्रपा पियो ॾिए। हज़रत उमर फारूक रज़ी अल्लाह ताला अन्हु ईअं लथा त ही शैतान आहे, ईअं चई लथा। अहिड़ी सूरत में अल शैतान लिखियलु आहे, अलिफ लाम जिन्सी आहे, त मतिलबु त हर शैतान जे हर क़िस्म जे फ़रेब खां अल्लाह जी पनाह घुरां थो। इन में इशारो इन तरफ़ आहे असां तमामु कमज़ोर आहियूं ऐं तमामु वॾनि वॾनि ताक़तवर दुश्मननि जे घेरे में आहियूं। नफ़्स, शावत, कावड़, हिर्स, साड़, हसद ऐं उम्मीदूं सभु हर वक़्तु इहे अंदरूनी दुश्मन आहिनि ऐं असां सां गॾु आहिनि। बुरी संगत, दुनियावी ज़रूरतूं, उज़वनि जी ग़लति ख़्वाहिश, मिसाल अखियुनि सां हराम शयुनि जो ॾिसणु, कननि सां हराम ॻाल्हियूं ॿुधण जी ख़्वाहिश, हथनि सां हराम कमनि जी ख़्वाहिश, पेरनि सां हराम तरफ़ वञण जी ख़्वाहिश। इहे सभु दुश्मन हिकु कमज़ोर ज़ईफ़ इंसान। असां इंतिहाई कमज़ोर आहियूं ऐं इहे दुश्मन असांजे पोयां ख़तरनाक शैतान हिन लाचारी ऐं बेवसी खे ॾिसी इंसान पंहिंजे रब खे अर्ज़ु करे थो, अल्लाह तुंहिंजी पनाह। कामिल औज़ बि ईअं ई आहे त बंदो अमल ऐं कौल ॿिन्हीअ सां अदा करे, याने ज़बान सां औज़ बिल्लाह पढ़े ऐं अमली तौर बुरी संगत, सोहबत ऐं शैतानी कमनि खां बचे। जेको माण्हू औज़ बिल्लाह पढ़े ऐं बुरनि कमनि खां न बचे त पढ़ण जो फ़ाइदो कोन थींदो। हिकु ॻाल्हि हीअ बि आहे त मुसीबत में दीन या दुनिया, नबी या वली या मुर्शिद या दुनिया जो हाकिम उन जी पनाह में अचणु औज़ बिल्लाह जे ख़िलाफ़ न आहे। छो? उन्हनि पनाह हक़ीक़त में, इन्हनि पनाहनि में जी हक़ीक़त इहा आहे त इहा रब जी पनाह आहे। इन जो मतिलबु ईअं न आहे त इन्हनि जे बारे में, इन्हनि जी दरबार में वञण वारो रब खां फिरी वियो। रिज़्क़ ॾियण वारो रब, मददगार रब, पर पोइ बि रिज़्क़ जी तलाश में निकिरूं था। मालदार बादशाह वटि मज़दूरी कयूं था, पोइ उतां पैसा हासिल करियूं था, वरी बाद में मुख़्तलिफ़ दुकाननि ते वञूं था, किथां अटो, किथां सब्ज़ी, किथां कपिड़ो वग़ैरह हासिल करियूं था। इन जो मतिलबु इहो न आहे त असां अलाह खे छॾे इन्हनि खे राज़िक़ सम्झूं था, न, बिल्कुलु न। पर अलाह जो रिज़्क़ हासिल करण लाइ उन जे हुकुम सां इन्हनि जायुनि ते वञी हासिल करियूं था। इहे रिज़्क़ जा दरवाज़ा आहिनि। जहिड़ी तरह वॾे माण्हूअ खे गनमैन हूंदा, पुलिस ऑफिसर खे पुलिस हूंदी, फ़ौजी ऑफिसर खे फ़ौज हूंदी, त इहे सबब आहिनि। अहिड़ी तरह शैतान खां बचण लाइ कामिल मुर्शिद, आलिमनि, बुज़ुर्गनि वटि वञणु ऐं नबीअ जे दामन में अचणु, ही सभु औज़ बिल्लाह ते अमल आहे। मसनवी शरीफ़ में आहे, पीर राब गुज़ी के बेपीराएं सफ़र, हस्त बस पुर आफ़त व ख़ौफ़ ख़तर। तर्जुमो, पीर कामिल हुजे, बेपीर सफ़र ईअं ज़िंदगी जो सफ़र आफ़तुनि, ख़ौफ़ ऐं
ख़तरे सां भरियल आहे। ॿी ॻाल्हि आहे त अलाह जी पनाह में इंसानु तॾहिं ईंदो जॾहिं ज़ाहिर में को पनाह ॾियण वारो हुजे। मिसाल, जज जी पनाह में माण्हू अचे थो, वकील उनखे जज वटि आणे थो। हक़ीक़त अंबिया किराम औलिया जी पनाह अलाह जी पनाह आहे।